नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट वेझो कश्मीर में चाबी चोरनि जो आज़ार वधी वियो। चाबी चोर जा CCTV फुटेज अवामी न्यूज़ हथ करे वरिता आहिनि। कश्मीर पुलिस आराम करण में मसरूफ़ ॾींहुं ॾिठे जो चाबी चोर मोटरसाइकिलूं काए आसानी सां फरार थी विया आहिनि। कश्मीर में चाबी चोरनि मुंशी सनाउल्ला जी मोटरसाइकिल 2021 मॉडल चाबी चोर काए फरार थी विया आहिनि। मुंशी सनाउल्ला जो चवणु आहे त डॉक्टर मोहम्मद कासिम भट्टी जी अस्पताल ॿाहिरियां मोटरसाइकिल बीहारे ॿारनि खे डॉक्टर खां ॾेखारण लाइ वठी वियमि त वापसि आयुमि त मोटरसाइकिल कोन्हे। हिन चयो त जंहिं बाद मूं CCTV फुटेज हथ करे कश्मीर थाणे ते SHO इक़्तिदार अहमद जतोई सां मिलियसि। हिन फुटेज बि ॾिठा ऐं SHO चयो त इंशाअल्लाह जल्द अव्हां जी मोटरसाइकिल वापसि कराईंदासीं। जंहिंखे 3 ॾींहं गुज़री विया आहिनि पर अञा ताईं मोटरसाइकिल वापसि न थी आहे। हिन वसारनि खां नोटिस वठी चोरी थियल मोटरसाइकिल वापसि करण जो मुतालबो कयो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।